अस्सलाम वालेकुम। अच्छा, हिकिड़ो सवाल थो पैदा थिए त हीउ जेको 20 तारीख़ ते जेको पेपर लीक बि थियो फेबरवरी 20 ते, उनखे असां छो सॉल्व कयूं? हाणे उनजी कहिड़ी ज़रूरत आहे सॉल्व करण जी? त इंतिहाई ज़रूरी पे सम्झुमि ऐं मुंहिंजे हिकिड़े वीडियो ते कंहिं दोस्त सलाह बि ॾिनी त इहो तव्हां इनखे ज़रूरु जेको आहे सॉल्व कयो। पर जॾहिं मां हिनखे सॉल्व करणु लॻुसि त इलाही जेका आहे नई नई इंफॉर्मेशन जेका आहे हर हिकु सवाल सां जेका ॻंढियल आहे उहा मुंहिंजे साम्हूं आई। इन जे लाइ तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त हे ज़रूरु वीडियो ॾिसिजो, छो त हिन में तव्हांखे जेका एक्स्ट्रा इंफॉर्मेशन मिलंदी इन्हनि MCQs खां अलावा उहा अहम हूंदी। ठीकु आहे। इन खां पहिरियां जो मां शुरू कयां, तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अगरि नवां आहियो त काइंडली हिनखे सब्सक्राइब कजो। ऐं गॾोगॾु तव्हांखे गुज़ारिश, कुझु ॾींहंनि खां तबियत सही न आहे, इन जे लाइ का दुआ कयो त जीअं जल्द तबियत ठीकु थी सघे ऐं हिन कम खे असां अॻिते धिकियूं। अच्छा, सवाल नंबर पहिरियों आहे, हेठियनि मां कंहिंजो लक़ब शमसुल उलमा आहे? हाणे हीउ जेको शमसुल उलमा लक़ब आहे इहो डॉक्टर उमर बिन दाऊद पोटे जो आहे। ठीकु आहे। ऐं इन खां अलावा इहो साॻियो ई लक़ब हुन जो बि आहे न, मिर्ज़ा कलिच बेग जो बि आहे। ठीकु आहे। हे शमसुल उलमा मिर्ज़ा कलिच बेग जो बि लक़ब आहे ऐं डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटे जो बि आहे। इहे ॿई नोट करे छॾियो। ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे सवाल, हेठियनि मां सिंधीअ जो कहिड़ो किसो तबेज़ाद आहे? हाणे हीउ जेको किसो मुमताज़ दमसाज़ आहे या हे महरूर न थींदो, इहो महिरबानो थींदो, महिरबानो। ठीकु आहे। उनखे पोइ गुलशन बहार ऐं हातिम ताई, हिननि मां हीउ जेको आहे गुलशन बहार, इहो जेको आहे तबेज़ाद आहे, यानी की पंहिंजी तख़लीक़ आहे। बाक़ी हे कंहिं उर्दू अथऊं या फ़ारसी जे किताबनि अथऊं न, तर्जुमा थियल आहिनि। ठीकु आहे। इन जो बि अॻिते ज़िक्र ईंदो, शायदि मां किथे कयो बि आहे। जीअं हे आहे मुमताज़ दमसाज़, हीउ मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जो लिखियलु किसो आहे। कंहिं तां हिन तर्जुमो कयो, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर उर्दू जे किसे तां तर्जुमो कयईं, ऐं जंहिं किसे उर्दू जे तां हिन तर्जुमो कयो उहो वरी असुल में महिरबानो जेको आहे फ़ारसी दास्तान आहे, उन जो तर्जुमो हो। उन जो तर्जुमो उर्दू में थियो। उर्दू तां जेको आहे सो मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर मुमताज़ दमसाज़ जे नाले सां हिन उहो तर्जुमो कयो इन जो किसे जो। ठीकु आहे। त पहिरियों जेको आहे उहो असां वटि आहे, जेको आहे ही काॾे वियो, गुलशन बहार। ठीकु आहे। गुलशन बहार आहे। कींझर लफ़्ज़ जी माना छा आहे? हाणे हीअ जेका कींझर लफ़्ज़ आहे इन जी माना आहे जझो, यानी की घणो। त हिते घणाई थी वेंदी इन जो सही। उनखां पोइ लीको लंघणु, खीरु खंडु थियणु, अखि लॻणु, सिंधी ॿोली में छा आहिनि? पहाका आहिनि, इस्तिलाह चवणी आहे या वर्जेस आहे? हाणे हिननि में ॾाढो माण्हू कंफ्यूज़ बि थींदो त पहाके इस्तिलाह में कीअं या चवणी में कीअं माण्हू जेको आहे सो आहे निखेड़ करे। त हिकिड़ो सवलो तरीक़ो जेको आहे, सफ़ा टिप्स जेका आहे, निशानी जेका आहे न, उहा सवली मूंखे हथ आई आहे, उहा तव्हां सां मां शेयर कयां थो। अच्छा, इन क्वेश्चन ते अचण खां पहिरियां इहो जेको गुलशन बहार हुयो, इहो फ़क़ीर मोहम्मद आजिज़ जो जेको लिखियलु आहे, ऐं इहो जेको आहे तिबेज़ाद किसो आहे। ॿियो किसा गोई किताबी शिकिल में जेका आहे अंग्रेज़नि जे दौर में शुरू थी, ऐं इन जी जेका शुरूआति थी उहा तर्जुमनि सां शुरूआति थी। ऐं पहिरियों चयल जेको किसो हुयो छपियल तोते नामा सिंधी, सिंधी में जेको हुयो उहो तोते नामा सिंधी आहे, जेको हैदर बख्श जे उर्दू तोताई कहाणी तां गुल मोहम्मद ऐं हबीबुल्ला तर्जुमो कयो। यानी अगरि अचे हा त सिंधी में पहिरियों किसो जेको आहे उहो कहिड़ो आहे, त उहो हे ईंदो तोते नामा सिंधी, जेको हैदर बख्श जतोई जे उर्दू किताब तोता कहाणी तां जेको आहे गुल मोहम्मद ऐं हबीबुल्ला तर्जुमो कयो 1854 में। हाणे असां चवंदा हुन ते इस्तिलाह ऐं हिन ते। अच्छा, इस्तिलाह ऐं मुहावरे में बि थोरो इहो ई फ़र्क़ु आहे। त हे मतिलबु त जेको आहे मुहावरो आहे उहो इस्तिलाह जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे, इस्तिलाह मुहावरे जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं मथां ॾिसूं, अगरि डीप में वञूं त थोरो घणो को फ़र्क़ु थी थो सघे न, वरना इहे ॿई शयूं साॻियूं आहिनि। हिकिड़ी ईज़ी ट्रिक जेका आहे हिनखे सम्झण जे लाइ, त इस्म मसदर हिन में इस्तेमालु थियलु हूंदो अथव। मसदर जंहिंमें माना ऋण हुजे आख़िर में, लिखणु पढ़णु घुमणु, जेके इन सां ठहियलु हूंदा त उहे इस्तिलाह सॾिबा, जेके इन सां ठहियलु न हूंदा त उहे पहाका। मिसाल, हथ पेर हणणु, ॿांह ॿेली थियणु, अखियूं लॻणु,
माना कंहिंसां जेके आहिनि सो अखियूं लॻी वियूं आहिनि, अखियूं लॻणु, इहे छा आहिनि, इहे इस्तिलाह आहिनि। ऐं पहाको वरी हूंदो आहे कौल, ठीकु आहे न। कौल सम्झो जीअं असां मुख़्तलिफ़ जेको आहे हुज़ूर अकरम जा कौल या घणनि जा जेके ॿियनि जा कौल आहिनि उहे पढ़ंदा आहियूं न, जंहिंमें नसीहत हूंदी आहे। मिसाल, कुतो छा ॼाणे कणिक जी मानी मां, या 2 त 12। हाणे इहे पहाका आहिनि, ठीकु आहे न। इस्तिलाह ऐं पहाके में असांखे इते इहा ख़बर पइजी वई त सफ़ा ईज़ी आहे, हुन में लूण जो इस्तेमालु थींदो, हिन में लूण जो इस्तेमालु न हूंदो आहे। ऐं हीअ माना हिकिड़ी चवणी हूंदी आहे, को कौल हूंदो आहे जंहिंमें माना का नसीहत जेका आहे समायल हूंदी आहे। हाणे मिसाल हे जे जुमिले में अचे ॿांह ॿेली थियणु, मां थो चवां यार सलीम जेको आहे मुंहिंजो ॿांह ॿेली थींदो आहे, सलीम हमेशह मुंहिंजो ॿांह ॿेली थींदो आहे। हाणे त लूण त कोन अची वियो न, ॿांह ॿेली थींदो आहे, लेकिन जॾहिं जुमिले में इस्तेमालु थींदो त पोइ लूणु हटी बि सघे थो। सो इन खे कॉन्सेप्ट खे सम्झो, उते तव्हां लूणु हणी ॾिसंदव ॿांह ॿेली थियणु, ठीकु आहे, इज़ी आहे, एॾो को कोन्हे। ऐं हिन में अच्छा वर्जियस जेको आहे, वर्जियस उन जी वरी उहा लफ़्ज़ी माना जेका आहे उहा वरिती वेंदी आहे, माना उनमें को लिकल ॻाल्हि ॿी नाहे हूंदी। मिसाल मां चयो ॿांह ॿेली थियणु, यानी कि छा थियणु, मददगार थियणु। त इहे जेके आहिनि असांजा इहे इस्तिलाह आहिनि, ॿांह ॿेली थियणु। हाणे जेकॾहिं वर्जियस आहे न, वर्जियस में लफ़्ज़ी माना वरिती वेंदी आहे, का ॿी माना न वरिती वेंदी आहे। मिसाल मां थो चवां खीर जहिड़ो अछो, खीर जहिड़ो अछो, ठीकु आहे। हाणे खीर जहिड़ो अछो, इन में जेका लफ़्ज़ी माना वरिती वेंदी न उन जी माना अछाण जी, त इहो खीर जहिड़ी अछाण आहे, त उहो वर्जियस थी वेंदो। अञा हिन वर्जियस ते हिकिड़ी ज़रूरत आहे त पहाका, इस्तिलाह, वर्जियस, इन्हनि ते अञा सेपरेट हिकिड़ो वीडियो ठाहिजे। मां कोशिशि कंदुसि त हिनखे जल्दी हिकिड़ो अञा बहरहाल ओवरव्यू थारोली इहो बि काफ़ी आहे तव्हांजे लाइ। अॻिते था हलूं। राणी गुॾीअ खां वधीक होशियारु आहे, हिन जुमिले में सिफ़त जो कहिड़ो दर्जो इस्तेमालु थियल आहे। हाणे असांखे ख़बर आहे, नंढे हूंदे खां वठी करे जेके ॿुधंदा आया आहियूं, गुड, बेटर, बेस्ट, कॾहिं कॾहिं उनखे माना मज़ाक़ तौरु गुड, गुडर, गुडेस्ट बि अॻे चवंदा हुआसीं। त गुड, बेटर, बेस्ट इहे 3 जेके आहिनि दर्जा हूंदा आहिनि सिफ़त जा। पहिरियों जेकॾहिं अंग्रेज़ी में अचूं त पॉज़िटिव हूंदो आहे, ॿियो वरी हूंदो आहे कंपेरेटिव, यानी कंहिं ॿिनि सां कंपेयर कंदा आहिनि, ॿिनि शयुनि जी कंपेरिजन थींदी आहे। ऐं 3 वरी हूंदी आहे सुपरलेटिव, माना सभिनी खां वधीक आला जेका आहे उन्हनि मां उहा थींदी आहे सुपरलेटिव। बसि हाणे हिते बि असांखे उन्हनि खे वरी सिंधी में नाला ॾियणा आहिनि। जेका पहिरीं हूंदी आहे उहा हूंदी आहे पॉज़िटिव डिग्री, जेके सिंधी अंग्रेज़ी में चऊं उहा थींदी आहे सिफ़त ख़ालिस। इन खे सिफ़त ख़ालिस खे सिफ़त नफ़्सी बि चवंदा अथव। पोइ कॾहिं कॾहिं मतिलबु नालो अची बि वञे सिफ़त नफ़्सी दर्जो, त इहो पहिरियों दर्जो हूंदो आहे। ऐं जेको ॿियो दर्जो हूंदो आहे उहो सिफ़त तफ़सील हूंदो आहे, ठीकु आहे, नंबर 2 ते। हे पहिरियों दर्जो इहो हूंदो आहे, 2 नंबर तफ़सील। हाणे सिफ़त तफ़सील में ॿिनि जे विच में भेट कई वेंदी आहे। मिसाल, असलम अकरम खां होशियारु आहे, असलम खां होशियारु आहे, वधीक होशियारु आहे, माना हिते ॿिनि जी भेट थी, त इन में सिफ़त जेका ईंदी उहा तफ़सील ईंदी। सिफ़त मुबालिगो वरी 3rd हूंदी आहे, जेका सुपरलेटिव, यानी कि सभिनी खां वधीक होशियारु थियणु। हाणे हिते राणी गुॾीअ खां वधीक होशियारु आहे, यानी राणी ऐं गुॾी 2 आहिनि, उन जूं ॿिनि जी जेका आहे कंपेरिजन थी आहे, त हीअ थी वेंदी असांजी सिफ़त तफ़सील। अॻिते था हलूं। नसीम खरल जो मशहूरु अफ़सानो कहिड़ो आहे। हाणे मको मस्त, छोॾो, मानीअ ॻभो, इन्हनि मां को बि न। हाणे इन्हनि मां को बि न आहे, हिते नसीम खरल जो को बि न आहे। पर हीअ अफ़साना, इहे जेके आहिनि, अच्छा अफ़साने खे कॾहिं कॾहिं कहाणी जो बि नालो ॾींदा अथव, त पोइ उन में मुंझणो न आहे। अफ़सानो, कहाणी हिक ॿिए जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे असां अचूं था त इन ते थोरी जेका आहे वधीक डिटेल सां ॾिसूं। हिकिड़ो मिंट। अच्छा, हीअ आहे। अच्छा, नसीम खरल जा जेके आहिनि अफ़साननि जा मजमूआ, इहे 3 डमी, चोटियों दर, शबनम शबनम, कंवल कंवल। चोटियों दर बि किताब अथव, उन किताब में वरी कई जेके आहिनि सो हिन अफ़साना या कहाणियूं ॾिनियूं आहिनि, ठीकु आहे। चोटियों दर असल में ईअं हूंदो आहे त जीअं सखर बेरे जा या गोडू बेरे जा, उन 40 दर में को हिकिड़ो लाश पियो हूंदो आहे, जेको माण्हू उतां ॾिसंदो आहे। पोइ उहो रिपोर्ट करणु वेंदो आहे हिकिड़े पुलिस जे थाणे ते। उहो चवंदो अथसि त इहो असांजे माना जेका आहे न टेरिटरी में नथो अचे, ॿिए थाणे ॾे वञो। वरी ॿिए ॾे वेंदो आहे, चवंदो आहे चोटियों दर, चवंदा न इहो असां ॾे न आहे। हाणे दर अची विच ते फासंदो आहे।
माना लाश जी कंहिंखे परवाह ई न हूंदी आहे, पुलिस वारा कंहिं महिल होॾे कंहिं महिल होॾे हुनखे चकर काटराईंदा आहिनि। इहा आहे। ॿियो हिन जो आहे शबनम शबनम कंवल कंवल, ही नसीम खरल जा इहे किताब आहिनि, इहे बि नोट करे छॾियो। उन खां पोइ जेको आहे मको मस्त, परेशान इंसान, हैदराबाद, रेल ऐं ज़िंदगी, इहे अफ़साना या कहाणियूं आहिनि ऐन काफ़ शेख जा लिखियल आहे। वरी ऐन काफ़ शेख जो असुलु नालो छा आहे? अब्दुल्ला वलद कादिर बख़्श शेख, ठीकु आहे। उन खां पोइ जेको छोॾो हुते आयो हुयो, छोॾो ऐं कदम चुमणु, इहे ॿ जेके मशहूरु हिन जूं जेके आहिनि कहाणियूं या अफ़साना आहिनि, इहे नजम अब्बासी जा आहिनि। उन में मानीअ गभो बि हुयो, मानीअ गभो, पोइ उॾामी विया, माइट बचो, इहे जमाल रिंद जा अफ़साना या कहाणियूं आहिनि, ठीकु आहे। इहे नोट करे छॾियो। हाणे असां पंहिंजे वरी उन ते था अचूं, ठीकु आहे। अमा मां स्कूल कोन वेंदुसि, अफ़साने जो लेखक केरु आहे? हाणे हिन जो लेखक शेख हफ़ीज़। हेठियनि मां कहिड़ो शाइर मीर अब्दुल हुसैन सांगी जो हम असर आहे? हाणे हे जेको हम असर आहे, हम असर जी माना आहे साॻिए ज़माने जो। हाणे असांखे करिणो इहो पवंदो त हिननि जूं जेके डेट ऑफ बर्थ ऐं डेट ऑफ डेथ जेके आहिनि उहे भेट करणी पवंदी। जेकॾहिं असां हिनखे माना कंहिं दौर में पढ़ियोसीं त मिसाल अंग्रेज़नि जे दौर जो आहे मिर्ज़ा कलीच बेग, त उन जे दौर जा ॿिया कहिड़ा कहिड़ा आहिनि त बि ख़बर पइजी वेंदी। हिकिड़ो मिंट असां हिन ते अचूं था, हेॾे मां हिनखे बि हाणे हे ॾिसो, हम असर यानी साॻिए ज़माने जो, ठीकु आहे। मीर अब्दुल हुसैन सांगी जी जेका पैदाइश आहे 1851, वफ़ात 1924, मिर्ज़ा कलीच बेग 1853, 1929 में वफ़ात, यानी हिकु ई ज़मानो आहे। पीर ग़ुलाम शाह गद्दा 1826 में ॼाओ ऐं 1905 में जेका आहे वफ़ात कई। हे सभई हिकिड़े ज़माने जा यानी हम असर आहिनि। उन खां पोइ आहे पीर मोहम्मद राशिद, ही 1757 में पैदा थियो आहे ऐं 1818 में जेको आहे सो वफ़ात थी आहे। त हीउ जेको थींदो हम असर नाहे, सही जवाबु। अच्छा, 1707 में ॿियो छा थियो? पाकिस्तान अफेयर्स ॾे हलो, हिन में वार ऑफ प्लासी जी जेका जंग आहे उहा लॻी हुई, ठीकु आहे। हाणे मथे था अचूं। अमा अच्छा, हिन में कहिड़ो थींदो जवाबु? हिन में थींदो पीर मोहम्मद राशिद। किताब इंक्वायरी ऑफिसर सिंधी अदब जी कहिड़ी सिंफ़ सां तालुक़ु रखे थो? हे ड्रामो आहे, ठीकु आहे। हे मिर्ज़ा कलीच बेग जो ड्रामो आहे, यूट्यूब ते बि पियो अथव, माना तक़रीबन कलाक ॾेढ में तव्हां ॾिसी वेंदव। छो त हिकिड़े प्राइमरी स्कूल में हिकिड़ो ॿाहिरां जो ईअं को सादो माण्हू अचे थो ऐं हिनखे उहे वरी सम्झंदा त को इहो वॾो ऑफिसर आहे, इंक्वायरी करणु आयो आहे। एॾी ख़िदमत था करनि, पुराणे ज़माने जो ॾिसंदा त को ऑफिसर लहे अची त उनजी छा थींदी आहे, ऐं हुनखे बि उहा ख़िदमत वणी वेंदी आहे। पोइ आख़िर में जेको असली ऑफिसर पहुचंदो आहे त पोइ कमु ख़राबु थींदा आहिनि। ॾाढो सुठो हुयो। आख़िरी सुवालु आहे, सिंधी ॿोली जो पहिरियों तर्जुमो थियल नाविल कहिड़ो आहे? हे कई दफ़ा असां पंहिंजे वीडियोज़ में जेको आहे सो रासीलास जो जेको आहे सो नालो खयो आहे, ऐं हीउ तर्जुमो कंहिं कयो हुयो? मिर्ज़ा कलीच बेग खयो हो, ठीकु आहे। हे आख़िर में चवंदा हिते। अच्छा, सिंधी जो पहिरियों तर्जुमो थियल जेको नाविल आहे उहो आहे इहो रासीलास, ठीकु आहे, ऐं मिर्ज़ा कलीच बेग कयो। अच्छा, रासीलास जेको आहे ब्रिटिश जो जेको नाविलिस्ट आहे डॉक्टर जॉनसन, हे जेको आहे उन जो लिखियलु नाविल आहे, उन जो तर्जुमो कयो आहे इन मिर्ज़ा कलीच बेग रासीलास में। पहिरियों तिब्बेज़ाद भला सिंधी जो तिब्बेज़ाद यानी जेका पंहिंजी तख़लीक़ जे पंहिंजो ठातो हुजे नाविल, उहो आहे दिलाराम, उहो बि मिर्ज़ा कलीच बेग जो लिखियलु आहे। त हीउ हुयो अॼु जो वीडियो। तव्हांखे कीअं लॻो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो, एंड थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो।